सखर जे शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जे विछोड़े के 5 महीना मुकम्मल। सखर पुलिस कातिलन के गिरफ्तार करण में नाकाम। सखर प्रेस क्लब में कातिलन के गिरफ्तार करण ऐं शहीद जे खून सां इंसाफ करण की गूंज जारी। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां 13 अगस्त 2023 की रात सखर में शहीद कयल साफ़ी एंकर पर्सन जान मोहम्मद महर के कातिलन के 150 ॾींहं 5 महीना गुज़री वञण बावजूद गिरफ्तार न करण खिलाफ सखर प्रेस क्लब आॾो प्रेस क्लब के सदर आसिफ ज़हीर लोधी ऐं सैयद अहकर शाह की अगवानी में एहतजाजी इलाइक़ाई बुख हड़ताल जो सिलसिलो जारी रखी शहीद जान मोहम्मद महर के कातिलन के गिरफ्तार करण लाइ सख्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज में शामिल साफ़िन शहजाद ताबाणी, सलीम सेतो, उमर सुमरो, सिंध वुमेन जर्नलिस्ट एसोसिएशन की सदर सैरिश खोखर, जलालुद्दीन भयो, अजहर दायो, यार मोहम्मद सुमरो, मोहम्मद रिजवान सिद्दीकी, रियाज राजपूत, जावेद घैन्यू, इशफाक खोसो, बख्श अली फुलपोटो ऐं ॿिया शामिल हुआ। जॾहिं त सिविल सोसाइटी जे अता मोहम्मद भुट्टो शरीक थी यकजहती जो इज़हार कयो ऐं चयो त बाअसर धुरियूं जान मोहम्मद जे कातिलन के गिरफ्तार करण में रुकावट आहिनि ऐं रियासती मशीनरी हरकत में न पई अचे। अॻवाणनि चयो त जेसीं ताईं कातिलन के कानून जे कटड़े में नथो आंदो वञे ख़ामोश थी न विहंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।